चाहे नज़र चाहे न्याज़, ये सब अल्लाह जे लिए। छो त नज़र बि उन जे लिए, मन्नत बि उन जे लिए, झुकण बि उन जे लिए, बाने जे साम्हूं न्याज़मंदी ऐं झुकाव ॾेखारे, इन जी असांजी शरीयत में इजाज़त कान्हे का। अल्लाह जी ज़ात खां सवाइ इंसान अगरि का इबादत को कमु या को जानवर ज़िबह करे थो अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे लाइ, पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त अहिड़े इंसान ते अल्लाह जी लानत आहे। नज़र अल्लाह ऐं नियाज़ हुसैन जे मायने छा आहे, इन जी का क़ुरान ऐं हदीस में तालीम आहे? हाँ, त नज़र जी माना बास, मन्नत, इहे सभु शयूं अचनि थियूं। बाक़ी जेको लफ़्ज़ न्याज़ आहे इहो फ़ारसी जो लफ़्ज़ आहे, उर्दू में इस्तेमालु थिए थो, सिंधी में बि इस्तेमालु थिए थो। असांजूं फ़ारसी जूं, उर्दू जूं, सिंधी जूं जेके डिक्शनरियूं आहिनि, जेके लुग़ात आहिनि, उन में अगरि लफ़्ज़ जी माना ॾिसूं था त हिकिड़ी त साॻी माना नज़र वारी थी मिले, मन्नत, चढ़ाव, ऐं उन खां पोइ ॿी जेका जी माना मिले थी आजिज़ी, इनकिसारी, जेके लफ़्ज़ न्याज़ जूं मानाऊं आहिनि। त इन मानाउनि खे ॼाणण खां पोइ मालूम थो थिए त चाहे नज़र चाहे न्याज़, इहे सभु अल्लाह जे लिए। छो त नज़र बि उन जे लिए, मन्नत बि उन जे लिए, झुकण बि उन जे लिए, त इहे सभु शयूं अल्लाह जी ज़ात लाइ हुअणु घुरिजनि। इहो जेको नालो वरितो वञे थो न्याज़ हुसैन, त इहो न्याज़ हुसैन चवणु सही कोन्हे, कोई अल्लाह जो न्याज़ आहे। छो त बेनियाज़ बादशाह आहे, उन जे साम्हूं न्याज़मंदी बाने जी ठहे थी, बाने जे साम्हूं न्याज़मंदी ऐं झुकाव ॾेखारे, इन जी असांजी शरीयत में इजाज़त कान्हे का। ऐं इन खां पोइ इन शइ खे ॼाणण खां पोइ जॾहिं कुतुब हदीस ॾे मोटूं था त माना का इबादत, को अमल, का नेकी अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए ॾे झुकाव हुजे या उन खे ख़ुशि करणु ख़ातिर हुजे, त दीन त इन खे वॾी सख़्तु लफ़्ज़नि सां यादि कयो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, सही मुस्लिम जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो आहे त ग़ैरुल्लाह जे नाले ज़बह करण जो बयानु। उते हदीस आंदी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा, लअन अल्लाहु मन ज़बह लिग़ैरिल्लाह। अल्लाह जी ज़ात खां सवाइ इंसान अगरि का इबादत को कमु या को जानवर ज़िबह करे थो अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे लाइ, पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा त अहिड़े इंसान ते अल्लाह जी लानत आहे। त नज़र अल्लाह जे लाइ हुअणु घुरिजे, न्याज़ सभु अल्लाह जी ज़ात लाइ हुअणु घुरिजे। छो त इबादतूं आहिनि, इबादतूं अल्लाह जी ज़ात खे ई जुॻाइनि थियूं, उन लाइ हुअणु घुरिजनि। जेको कंहिं ॿिए लाइ करे थो उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मलून करार ॾिनो आहे। ऐं इन खां पोइ ॿी बि शइ ॾिसो न, त असांजो दीन असांजे अक़ल, सोच, सम्झ, फ़िक्र जो नालो त कोन्हे को। मुस्लमान चाहे कंहिं बि फ़िरके सां वाबिस्ता हुजे, पर इन शइ जी हुनजो ज़मीर गवाही ॾींदो, हुनजी फितरत गवाही ॾींदी त शरीयत अल्लाह जे हुक्मनि जो नालो आहे, शरीयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम जो नालो आहे, शरीयत उन शइ जो नालो आहे जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाब सगोरा हलिया, शरीयत उन शइ जो नालो आहे जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अहल बैत अतहार हलिया। पर इन हक़ीक़तनि खां ॼाणण खां पोइ तव्हां समूरे क़ुरान ॾे मोटो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जे 23 सालनि खां रुजू कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿिए कंहिं लाइ बि कॾहिं को न्याज़ कोन कयो। हुन खां पोइ तव्हां मोटी अचो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जमात ॾांहुं, कंहिं हिकु सहाबी खां बि इहा साबित कान्हे का त उन्हनि को न्याज़ खे ॿिए लाइ कयो हुजे। हुन खां पोइ तव्हां अहल बैत सगोरनि जी जमात ॾे मोटो, अहल बैत सगोरनि मंझां कंहिं बि अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिं ॿिए लाइ को न्याज़ कोन्हे कयो को। हता की आम तौर ते असांजे साम्हूं हिन महीने में ज़िक्र कयो वञे थो अइम्माए मासूमीन जे नाले सां या 12 इमामनि जे नाले सां। हाणे उन 12 इमामनि मां जेको 12 इमाम महदी चयो वञे थो, इन मामले में शिया सुन्नी जो हिकिड़ो इख़्तिलाफ़ु आहे त अहले शियत उन्हनि जो हिकिड़ो ॿियो तसवुरु आहे, उन्हनि जे हिसाब सां अची चुको आहे। जॾहिं त अहल सुन्नत जे नज़दीक अञा इमाम महदी आया कोन्हनि के, बल्कि कुर्बे क़यामत जे ज़माने में ईंदा। बाक़ी उन खां अॻियां जेके 11 इमाम आहिनि, जेके उन्हनि खे 11 इमाम लेखिन था, से शख़्सियतूं जीअं अहल शियत वटि क़ाबिल एतिराम आहिनि, अहिड़े तरीक़े सां अहल सुन्नत वटि बि एतिराम आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, मोहतरम आहिनि। पर वॾी हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि 11 इमामनि मंझां बि कंहिंखां बासन ते सही आहे न्याज़ करणु साबित कोन्हे को। त हाणे तव्हां मूंखे ॾिसो हिकिड़ो उहो कमु जेको माना ॾिसूं था ग़ैर शरई, कुतुब हदीस ॾे मोटूं था ग़ैर शरई, जेको कमु क़ुरान कोन ॾसियो, जेको कमु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी में कोन कयो, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पूरी ज़िंदगी में कोन कयो, अहल बैत सगोरनि पूरी ज़िंदगी में कोन कयो, 11 इमामनि मंझां इमाम हसन अस्करी ताईं कंहिं शख़्सियत इहो अमल कोन कयो। तव्हां मूंखे ॿुधायो त अहिड़े अमल में
कहिड़ो ख़ैरु ऐं कहिड़ी भलाई आहे। इहा शइ सरासर ग़लति आहे। उमत जे मथां इंतिहाई वॾो ॾुखु थींदो आहे। उहे कलमे पढ़ण वारा जिन खे जिंद जान जंहिं रब ॾिनी आहे, जंहिंजो पूरो वजूद अंग अंग अलाह जी नेमत आहे, हुन रब जे नाले जे लाइ तव्हां ॾिसो 12 महीना ख़ैरात करण जो को जज़्बो कोन्हे को। जॾहिं इहो महीनो अचे थो, इन महीने में इन्हनि तौर तरीक़नि सां ख़ैरातियूं कयूं वञनि थियूं, न्याज़ जो नालो ॾिनो वञे थो। हिते इहो ई चयो वेंदो त असां मुस्लमाननि फ़िरका परसी खां, तासुब खां, हठधर्मी खां हटी करे असीं इन्हनि हक़ीक़तनि ते गौर कयूं। अगरि अलाह खे राज़ी करिणो आहे, अलाह जी शरीयत जो क़दुरु करिणो आहे, अलाह जे हुक्मनि जो, अलाह जे दीन जो क़दुरु करिणो आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे असहाब सगोरनि, उनजे अहल बैत अतहार जी वाट खे वठिणो आहे, त उन शइ, उन तालीम जे अंदरि किथे बि इन न्याज़ जो तस्करो कोन्हे। जे असीं इन्हनि जी वाट वठी मंज़िलूं माण्हुनि चाहियूं था त असीं इन शइ खे ग़लति सम्झूं, इन शइ खे, इन नज़रिए खे, इन अमल खे पंहिंजी ज़िंदगी मां ख़तमु कयूं। जे इन हक़ाइक़ जे बावजूदु बि को माण्हू महज़ ज़िद ऐं इनाद जी बुनियाद ते इन मामलात खे वठियो अचे पियो, उहो पाण सोचे क़ुर जे उबतड़, नबी करीम अलैहिस्सलाम जी सीरत जे उबतड़, सहाबा जी सीरत जे उबतड़, अहल बैत जे वाट जे उबतड़, 11 इमामनि सगोरनि जी वाट जे उबतड़ हली करे जेको माण्हू मंज़िल माण्हुनि चाहे थो, उनखे कहिड़ी मंज़िल नसीब थींदी? अल्लाह पाक सम्झ था करे। आमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।